कराची में सियासी समाजी धुरिन पारां महक कुमारी जी जबरी मज़हब जी तब्दीली खिलाफ अलामती बुख हड़ताल कई वई। प्रेस क्लब आडो अलामती बुख हड़ताल में सिविल सोसाइटी जे अॻवाननि ऐं औरतुनि ने शिरकत कई। उन मौक़े ते अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त असां चऊं था त जॾहिं सिंध में कानून मौजूदु आहे त नंढनि ॿारनि जी शादी ते पाबंदी आहे त पोइ छो जॾहिं हिंदू ॿारनि जो या ईसाई ॿारनि जो मसइलो थिए थो पियो त उन ते कानून ते अमल छो नथो थिए। कोर्ट में बयान ॾिनो आहे त मां पंहिंजे माउ पीउ सां वञणु चाहियां थी, उन जे बावजूदि हुनखे कोर्ट दारुल अमान मोकिलियो आहे। त इहो किथां जो इंसाफ़ आहे त हिकु छोकिरी उहा जेका अंडर एज आहे, डॉक्टरनि जी रिपोर्ट जे मुताबिक़ उहा 15 सालनि जी आहे ऐं बर्थ सर्टिफिकेट जे मुताबिक़ बि उहा 15 सालनि जी आहे, त पोइ हुनखे हुनजे बयान जे मुताबिक़ माउ पीउ जे बदिले दारुल अमान मोकिलियो थो वञे। धमकियूं ॾिनियूं आहिनि त असां अदालत खे तबाह कंदासीं, सरकारी मिल्कियतुनि ते हमिलो कंदासीं, त उन मौलवी खे कुझु बि नथो चयो वञे ऐं असां उन ॿिटे मयार खे जी मज़म्मत कयूं था। असां चऊं था त जबरी शादी ऐं जबरी मज़हब मटाइण ऐं नंढी उमिरि जी शादी जी जेको कानून ठहियलु आहे उन ते अमल करायो वञे। जैसे महक कुमारी को अगवा किया गया है और इसी तरह नापसंदी के बहुत सारे अंसार जो है नज़र आए हैं, जिसमें अक़लियतों के साथ ही ऐसा होता है। और ऐसा क्यों? कभी महक कुमारी है और कभी कोई दुर्गा है, कभी कोई मारिया है, कभी कोई आसिया है, इस तरह क्यों किया जाता है। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।